नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त ठठे जी यूनियन काउंसिल धाबे जी गरीबाबाद मार्केट वेझो CNG पंप वेझो नए पंप ते पेट्रोल सस्तो थियण खां पोइ अणलभ जॾहिं त पेट्रोल पंप इंतज़ामिया सां राब्तो कयो वियो त इंतज़ामिया पारां ॿुधायो वियो त पेट्रोल सस्तो थियण खां पोइ असांखे पेट्रोल महांगे अघ में मिली रहियो आहे, जंहिंसां असांखे माली नुक़सान थी रहियो। पर शहरियुनि खां जॾहिं पेट्रोल पंप बाबति जॾहिं कुझु पुछियो वियो त अवाम जो चवणु आहे त जॾहिं पेट्रोल महांगो थियणो हूंदो आहे त पंप मालिकान पेट्रोल सस्ते अघ में वरितल पेट्रोल मालिकान पारां उन्हनि खे महांगे अघनि ते पेट्रोल ॾिनो वञे थो। जॾहिं त पेट्रोल सस्तो थिए थो त पंप मालिकान बदमाशी करे पेट्रोल हुन महांगे अघनि ते वेकिरो करण जे लाइ ब्लैकमेल करे पेट्रोल पंप तां पेट्रोल ॾियण बंदि करे अवाम खे परेशान थो करे ऐं शहरनि ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयो त पेट्रोल पंप इंतज़ामिया जी बदमाशी जो नोटिस वठे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।